अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु न उताकन में तालिब तमारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जियो खे जियारीन से लाहूती लॾे विया। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 मई 2026 आचर जे ॾींहुं नामियारे कॉम्प्रेस अॻवान लेखक अब्दुल वाहिद आरिसर जी वरसी ऐं मोहन जे दड़े जे माण्हू अमल इंसान सोभे ज्ञानचंदाणीअ जी सालगिरह जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। अॼु असीं सिंध जे अमूल इंसाननि खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां अब्दुल वाहिद आरिसर खे भेटा पेश कंदासीं। सिंध जो कॉम्प्रेस सियासतदान तारीख़दान अदीब अब्दुल वाहिद आरिसर 11 अक्टूबर 1949 ते ॻोठ उनड़ाबाद लॻ हासी सर रेलवे स्टेशन तालके उमरकोट में ॼाओ। संदसि वाल जो नालो जादू आरिसर हो जेको हारपो कंदो हो। अब्दुल वाहिद आरिसर उमरकोट तालके जे ॻोठ साभे जे प्राइमरी स्कूल मां 5 दर्जा सिंधी पढ़िया। उन बाद मुख़्तलिफ़ मदरसनि जिन में भेंडे शरीफ़ जो मदरसो, मदरसा हाशमिया सिजावल, मौलवी अब्दुल हई नुहाणी किंगोरे, तालके डिघड़ी वारे जो मदरसो, मदरसा मुफ्ताहुल उलूम हैदराबाद ऐं शाह वलीउल्लाह अकेडमी हैदराबाद शामिल आहिनि। अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी बि संदसि उस्ताद रहियो। आरिसर साहिब ओरिएंटल कॉलेज हैदराबाद मां 1968 में मौलवी अरबी जो इम्तिहान पास कयो। हुनखे इब्तिदा खां वठी मुताले ऐं लिखण पढ़ण जो शौक़ु हो। 1966 में कंगोरी मदरसे में पढ़ण दौरान रबीउल अव्वल जा 4 चंड उनवान सां पहिरियों मज़मून लिखियाई जेको हफ़्तेवार हमदर्द मिरपुर ख़ास में छपियो। संदसि ॿियो अवाइली मज़मून 1968 धारे माहवार बादल हैदराबाद में लसानियात बाबति छपियो जेको हुन मखदूम ग़ुलाम हैदर सिद्दीकी तरफ़ां डॉक्टर आलाना जे किताब सिंधी ॿोली जे बुनियाद ते कयल तनक़ीद जे जवाब तौरु लिखियो हो। आरिसर साहिब अदबी मज़हबी ऐं सियासी मैदान में मौलाना अबुल कलाम आज़ाद, GM सैद, मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं मौलाना हुसैन अहमद मदनी खां मुतासिर रहियो। संदसि पहिरियों किताब मौलाना आज़ाद जे कोलनि ते मुश्तमिल जवाहिर आज़ाद 1970 में उर्दू में छपियो। 1972 में सिंधी में माहवार पैगाम जारी कयाई। हनफिया मस्जिद डोमणवाह रोड हैदराबाद में ख़तीब रहियो। 1973 में सिंध जे वॾे वज़ीर मुमताज़ अली भुट्टे जे दौर में संदसि छपियल मज़मून सिंध जो ॾहेसर दहशतगर्दनि जे हुज़ूर में ते सरकार संदसि गिरफ़्तारी जा वारंट जारी कया। आरिसर मस्जिद छॾे कुल वक़्ती सियासत में शिरकत कई। 1972 में GM सैद तरफ़ां हैदर मंज़िल कराची में क़ाइमु कयल GA सिंध मुहाज़ जो बुनियादी मेंबर थियो। 1977 में GA सिंध मुहाज़ जी नए सिर जोड़जक वक़्तु उन जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुक़ररु थियो। 1990 ताईं GA सिंध मुहाज़ जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र ऐं 1992 खां 1995 ताईं चेयरमैन रहियो। 1995 में GM सैद जी वफ़ात बाद नई जुड़ियल GA सिंध क़ौमी मुहाज़ जो 1995 खां 1997 ताईं 1 साल ऑर्गेनाइज़र ऐं 2 साल चेयरमैन रहियो। जॾहिं त बाद में GA सिंध क़ौमी मुहाज़ जे हिकु हिसे जो चेयरमैन थियो। सिंध में GM सैद जे फ़िक्र पखिड़ण में संदसि वॾो किरदारु आहे। संदसि केतिरा किताब छपिजी मंज़र आम ते आया जिन में पिरह जो पैगाम, सदियुनि जूं सदाऊं, GM सैद, टहकी निकता टूह, क़ौमी तहरीक, वरिया वाहिरू, मिटी हाणा माण्हू, तुरम यात्रा, थी न मोहब्बत मात, माड़ी न मारे सकीन की, मुजीब ऐं भुटो, चेट, चांडोकियूं ऐं चेट, तकरीरूं, क़ौमी तहरीक, रूह जा रेला ऐं ॿिया किताब शामिल आहिनि।
अब्दुल वाहिद आरिसर क़ौमी सियासत में वक़्त बेवक़्त जेल बि काटिया। पहिरियों भेरो 11 अप्रैल 1976 ते जेल में वियो, जितां सेप्टेम्बर 1977 में आज़ादु थियो। ॿियो भेरो अगस्त 1979 में जेल वियो ऐं जुलाई 1981 में आज़ादु थियो। टियों भेरो अक्टूबर 1992 में गिरफ़्तार थियो ऐं मार्च 1993 में आज़ादु थियो। ऐं चोथों भेरो 11 अगस्त 1999 ते हिकु हफ़्ते लाइ जेल वियो। थर जे हिन ग़रीब पोहरियत जे पुट सियासतदान सियासत में पंहिंजो वक़ार ऐं इज़त बहाल रखी। अब्दुल वाहिद आरिसर 3 मई 2015 ते विछड़ी वियो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु नामियारे सियासतदान अब्दुल वाहिद आरिसर जी वरसी आहे ऐं उन सां गॾोगॾु सोभे ज्ञानचंदाणी जी सालगिरह पिणु। ॿिन्ही अज़ीम शख़्सियतुनि खे भेटाउनि जा गुलाब अछण लाइ अॼु असीं ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। ख़ूबसूरत लेखक लतीफ़ जमाल लिखे थो, अब्दुल वाहिद आरिसर जॾहिं सिंध जी क़ौमपरस्त सियासत में पेर पातो हो तॾहिं सिंध जी क़ौमपरस्त ऐं वतन दोस्त सियासत जी वाट वारो सफ़र तलवार जी तिखी नोक मथां पंध करण जे बराबरि हो। जंहिं वाट ते हलण वारनि खे ख़बर हुई त टिणनि जी मौसम खां अॻु छहण जी मौसम उनजो मुक़दर बणिजी सघे थी, पर उमेद जे कुंवारी आङुर पकड़े हू वतन दोस्त सियासत सां वफ़ान जा वचन विछोड़े जे वढ ॾींदड़ वक़्त ताईं निभाईंदो रहियो। हू सिंध जी क़ौमपरस्त सियासत जो हिकु अहिड़ो किरदारु हो जंहिं न रुॻो सिंध जे नौजवाननि में सियासी सहर रोमांस खे ज़िंदा कयो, पर खेनि नज़रियाती सियासी सघ ॾिनी, जेका सघ सिंध दुश्मन ताक़तनि जा क़िला कमज़ोर करण लाइ काफ़ी हुई। 1970 वारे ॾहाके में जॾहिं सैयद पंहिंजे अलॻि सियासी नज़रिए ऐं वाट जो तयुन कयो हो, तॾहिं सैयद सां सियासी साथ निभाइण जा वचन कंदड़ संदसि साथी खेसि अकेलो छॾे विया हुआ, छाकाणि त खेनि ख़बर हुई त सिंध जे क़ौमी हक़नि वारी जदोजहद ते हलणु रुॻो ॾियण ऐं हासिल कुझु न करण जे बराबरि आहे। पर जिन माण्हुनि सैयद सां साथ निभाइण ऐं उनजी नज़रियाती सियासी वाट ते हलण लाइ पुरख़तर रस्तनि जो तयुन कयो, तिन में हिकिड़ो अब्दुल वाहिद आरिसर बि हो, जंहिं सैयद ऐं सिंध सां हिकु वाइदो कयो। वाइदा जेके हिन मुल्क जी मौजूदा सियासी अंदाज़ में ॾिठा वञनि था उनजे वफ़ा जा इम्कान तमामु घटि हूंदा आहिनि, पर आरिसर कंहिं भरियल जलसे जे हज़ारनि जे हुजूम अॻियां हिकु वाइदो कयो हो त ए बखर जी उदाई खूह में अरगुननि हथां किरंदड़ धारजनि जी हुबुल वतनी अयाज़ जी लाज़वाल शाइरी, अवां सभु सुहाग रात जे गीत वांगुरु आवाज़ थी साखी रहिजो था। असांजी नियत में माक फुड़नि जी मासूमियत ऐं असांजे अमल में तक़दुस हमेशह रहियो आहे। असां कॾहिं बि मणीअ ते मोहिजी न विया आहियूं, असां कॾहिं बि तलब जी तवार न कई आहे, असां कॾहिं बि इस्तक़बाली जुलूसनि ख़ातिर सिंध न विसारी आहे। जेकॾहिं आरिसर जी सियासी ज़िंदगी ऐं अमल खे ॾिसबो त हुन कॾहिं बि सियासी सौदागरनि वांगुरु मणीअ ते मोहिजी सिंध जी इज्तिमाही सियासी मुफ़ादनि जा सौदा न कया, न ई तलब जी तवार में सिंध खे विसारियो, पर हुन अलविदा खां हिकु ॾींहुं पहिरीं बि सिंध जे नौजवाननि खे मुतहरिक रहण ऐं मायूस न थियण जो बयानु जारी कयो हो, जेको सिंध जी क़ौमी तहरीक जी वॾी अक्सरियत जो सियासी तरबियत जे हवाले सां उस्ताद बि रहियो, जेको अलालत जे पिछाड़कनि पहरनि में सिज जी आख़िरी लकीर बणिजी लही रहियो हो ऐं शाम जे उदास पाछनि वांगुरु बणिजी पियो हो, तॾहिं बि हुनजे चपनि ते टिड़ंदड़ कंवलनि जहिड़ी मुर्क हुई। हू जंहिं पंहिंजे नाकामियुनि सां बि मोहबत कई हुई, छाकाणि त हुन सियासत जी शुरूआति फ़तह जी हासिलात लाइ न कई हुई, पर उन वचन सां कई हुई जंहिं लाइ डॉक्टर ची चयो हो त असांजा लाशा असांजी फ़तह बणिजी वेंदा। अरबाब अब्दुल मालिक लिखे थो, अब्दुल वाहिद आरिसर सिंध जी सियासी तारीख़ ऐं जदोजहद वारी राह लाइ कई अणमिट नक्श छॾे वियो आहे। आरिसर जो सभ खां वॾो कमु ऐं कारनामो दरियाफ़्त कजे त उहो चई सघिजे थो त पंहिंजे दिलि दिमाग़ ऐं दानिश खे हुन कॾहिं बि विकिरो न कयो। उन आबा जो कचो घरु अॼु बि अहिड़ी शाहिदी ॾींदो त कलम ऐं ज़मीर ॿई सॼी उमिरि संभाले रखियाई। थर जी थधी राति वांगुरु सांत ऐं सहरा जी वुसत वांगुरु वसी आरिसर कॾहिं न झुकियो, न कंहिं ख़रीदार खे संस ॿोली लॻाइण जी हिमत थी।
ज़िंदान जे दीवारनि वेतर हुन जे हौसले खे वधायो। दुश्मननि जा दाग़ ऐं पंहिंजनि जा लॻायल वढ बर्दाश्त कंदे कॾहिं बि मायूसी ऐं नाकामी खे हुन पंहिंजे वेझो अचणु न ॾिनो। मुफ़लसी, मुआशी मिसकिनी ऐं अणहूंद खे बि कॾहिं बि मंज़िल ॾांहुं वेंदड़ रस्ते जी रुकावट सम्झी हुन जदोजहद जी रफ़्तार खे कॾहिं न घटायो। अॼु सिंध वासी ऐं ख़ासि तौरु थर जी वारी ते वसंदड़ वॾे वाक़े चई सघूं था जंहिं शख़्स खे ज़मीन जे हेठें तबक़ ताईं पहुचायो आहे, ज़मीन ते मथे तबक़ ते रही हीअ अरड़ो इंसान को बि अहिड़ो कमु या दाग़ असां लाइ न छॾे वियो जिते शर्मिंदगी या निदामत जो अहसासु थिए। आरीसर अमली तरह इहो साबित करे ॾेखारियो त नज़रियो ऐं मंज़िल सही आहिनि त जदोजहद लाइ वसीलनि जी खोट या अणहूंद रुकावट नथा बणिजी सघनि। आरीसर सिंध जी सियासत जो तमामु वॾो नालो हो जे चाहे हा त पंहिंजे ज़मीर कलम ऐं जदोजहद खे नीलाम करे दुनियादारी जा सभु वसीला ऐं सहूलियतूं हासिलु करे थे सघियो। अहिड़ी सौदागरी सिंध में राज दस्तूर बि रही आहे, पर सिंध अॼु सोगवार आहे। आरीसर जी अणथक जदोजहद जा उञाण सिंध जी हर वसंदी वाहण हर ॻोठ ऐं शहर में चिटा नज़र ईंदा। सिंध वासी मंज़िल ॾांहुं पंध में मिटी हाड़ा माण्हू, पिरह जा पैगाम, असां जीअं जिए को, टहकी निकिता टूह, चांडोकियूं ऐं चेट, सर में साझी वीर, ॻिची गाना लोह जा, सदियुनि जूं सदाऊं, सच वॾो ॾोहारी ऐं अहिड़नि अनेक नूर सां नचोयल तख़लीक़नि खे मशले राह बणाईंदा रहंदा। नौजवान कलमकार नज़ीर साहिड़ लिखे थो, हू सिंध जे उन मकतब फ़िक्र जो तालिब इल्म हो जंहिं ऊंदाहिनि रातियुनि जहिड़नि अयामनि में सिंध मथां मुसलत कयल समूरनि माफ़ूक़ल फितरत सुञाणपनि खे ठुकराए पंहिंजी ॿोली, धरती, सक़ाफ़त ऐं माण्हुनि खे अक़ीदत जी हद ताईं ओन कयो ऐं कालो बला कलबसी वरियाज़ली अहद जी तजदीद कयाई। सेल्फी सिंड्रम में वरतल सिंध जे नए फेसबुक नस्ल लाइ हू शायदि उन करे बि उपरो हुजे जो हू काउंटी क्लबनि जे फुटबॉल टीमनि जो को स्टाइलिश आइकन मेसी या रोनाल्डो न, पर उनड़ाबाद ऐं वावड़ी जे हिकु ग़रीब हारी जो सादो सबा जो ग़यूर ऐं मुफ़लिस थरियो हो। बकौल हफ़ीज़ कुंभर जे हुआ जंहिं वटि शेख अब्दुल मजीद सिंधीअ जियां पैसा रखण लाइ खीसा न हूंदा हुआ त इहो साबित करे ॾेखारियो त कामयाबु जदोजहदूं बिना पैसनि जे बि हलाए सघजनि थियूं। हासी सर जो उहो राणो जंहिं इंदिरा खां सवाइ पंहिंजे कुल मीरास में पोयां फ़न फ़िक्र अदब जे शाहपारनि खां सवाइ ताबीरनि लाइ तड़पंदड़ खीर जहिड़ा उहे उजरा ख़्वाब छॾिया जेके लियाकत नेशनल हॉस्पिटल जे वार्ड ते हिन खावड़ी शख़्स जा नीम ख़्वाब अखियुनि सां आख़िरी वक़्त ताईं खेचलूं कंदा रहिया त सिंध ज़रूरु आजपो माणी थी। अबू इल्सा लिखियो, अब्दुल वाहिद आरीसर सिंध जो हिकु कलमकार ऐं क़ौमपरस्त सियासतदान हो। संदसि विछोड़े खे तोड़े जो केतिरा ई साल गुज़री विया, पर संदसि ॻाल्हियूं, संदसि सियासी तोड़े अदबी किरदारु अॼु बड़जी घाटी छांव वांगुरु महसूसु थिए थो। अब्दुल वाहिद आरीसर जी सोच जी गहराई शाइराणी हुई। जीअं शाइर नयूं तशबीहूं ॾेई पंहिंजी शाइरी में हुस्नाकी पैदा कंदो आहे, संदसि गहरी सोच दलील तौरु पेश करियां थो जेका हुन शाइरी में दर्द भरण लाइ कई हुई। शाइरी में अहिड़ो दर्द हुअणु घुरिजे जहिड़ो माउ खां जुदा थियल ॿार जो नाड़ो कढजणु वक़्तु हूंदो आहे। शाइरी में अहिड़ो दर्द हुअणु घुरिजे ॿार जो जनम ऐं उनजे नाड़े कढजण वारी ॻाल्हि केॾी न गहराई सां पाण कई अथसि। सिंध में आहे को अहिड़ो किरदारु जेको ताज़े ॼावल ॿार जी दांह जे दर्द खे महसूसु करे। अब्दुल वाहिद आरीसर सियासत, ॿोली, शाइरी ऐं तारीख़ खे सम्झंदड़ ऐं उन ते लिखंदड़ सिंध जो निरालो सियासतदान हो जंहिं न रुगो तारीख़ खे पंहिंजे कलम ज़रिए सहेड़ियो पर उन अड़ांगे सफ़र वारी सियासत में जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं ऐं टार्चर सेल जा अज़ाब बि सठा, पर हूअ तिर जेतिरो बि पोइ ते न हटियो। हूअ सिंधी क़ौम लाइ साईं GMC जे पैगाम जो, पंहिंजे माण्हुनि लाइ बाख़ जो आवाज़ु हो ऐं हू बाख़ जी साख बि हो। हमेशह पंहिंजे माण्हुनि खे जाॻाइण लाइ जतन कंदो रहियो ऐं पंहिंजनि साथियुनि खे सियासत जा नवां रुख़ ॿुधाए हमेशह उत्साहींदो रहियो
ऐं मुरकंदे हिन फ़ानी जहान मां हली वियो। बाख जी साख अॼु मां ॾेई थो वञा, अॼु चई थो वञा, सिज सिंधू मथां उभरंदो साथियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें भेटाउनि जा गुलाब छे रहिया आहियूं। नामियारे सियासतदान अब्दुल वाहिद आरिसर ऐं मोइन जे दड़े जे अमल इंसान सोभे ज्ञानचंदाणी खे। सोभे ज्ञानचंदाणी बाबति नामियारो लेखक कंपेयर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा लिखे थो, साह सिबाणे लाड़काणे जी मिटी जो हुगाव ई पंहिंजो आहे, पर सोभे ज्ञानचंदाणी में सिर्फ़ु लाड़काणे न सारी सिंध जी मिटी जो हुगाव हो। धर्म कर्म हुन जे वरड़नि जो कहिड़ो बि हो, पर हुन सिंध जे आजपेले सोशलिज़म जी सियासत कई। हूअ तालीम लाइ टैगोर जे चरणनि में वञी वेठो। उतां जॾहिं उथी खड़ो थियो त पंहिंजे पूरे क़दो क़ामत सां हिते सिंध पहुतो। रबानी साहिबु लिखियो आहे त हिन मुल्क में को हिंदू ऐं सोशलिज़म जी सियासत करे त चइबो शींहं जो जिगर अथसि, ऐं सियासत में उन शींहं जिगर वारे सोभे साहिब जो मोल मथो रहियो त हुन मुल्क सिंध ग़ैरनि जी ग़ुलामी कॾहिं बि क़बूल न कंदी। सोभे साहिब ॾोकरी तालुके जे बंडी नाले ॻोठ में जनमु वरितो। हीउ ॻोठ मोइन जे दड़े वेझो आहे, उन करे सोभे साहिब जे ज़हन ज़मीर ऐं वजूद में उन तहज़ीब जी सुरहाण हुई। साईं GM सैयद जोए साहिब, हशू केवल रामाणी ऐं शेख अयाज़ सोभे साहिब जी अज़मत जो एतिराफ़ कयो आहे। अयूबी अमृत दौरान लाहौर जे शाही किले में शहीद कयल हसन नासिर बि सोभे साहिब सां गॾु गिरफ़्तार थियो, ऐं जेको सोभे साहिब वांगुरु सोशलिस्ट नज़रिए जो हो। सोभे साहिब लिखियो, क़ैद खाने जे तहखाने में हसन नासिर वांगुरु आऊं बि क़ैद में हुअसि। तहखाने मां कढणु वक़्तु हसन नासिर खे उतर खां पंधु कराईंदा हुआ त मूंखे वरी ओभर खां ओलह तरफ़, पर असांखे विखूं अहिड़े हिसाब सां खणाईंदा हुआ जो हिक ॿिए खे किरास करण जो मौक़ो मिली वेंदो हो। इहो मौक़ो वॾी गनीमत हूंदो हो, जंहिंजो फ़ाइदो वठंदे पाण में हिकु ॿ भुणको करे वठंदा हुआसीं। दुनिया ॼाणे थी सियासत सां गॾु इब्तिदाई ज़िंदगी में सोभे साहिब सहाफ़त बि कई। पाण नई सिंध अख़बार जा एडिटर थिया हुआ ऐं उते वर्करनि सां हुनजो वर्ताव हिकु सख़्तगीर एडिटर वारो न पर कामरेड एडिटर वारो हो। सोभे साहिब जो आदर्श हो त सोशलिज़म सां इंसान ज़ात जी तक़दीर बदिलजी वेंदी, पर जितां सोशलिज़म शुरू थी उहो ई उन तां हथ खणी विया। बावजूदि हुन जे सोभे साहिब हिकु अंग्रेज़ी अख़बार में हिकु इंटरव्यू में ऐलान कयो त आऊं जो ई आहियां सो ई आहियां। पोयनि ॾींहनि में सोभे साहिब पीरी अलालत ऐं ज़ाती सज़मनि सबबि बज़ाहिर गोशानशीनी इख़्तियार कई, पर हुन सां जो बि नौजवान मिली उथंदो हो उहो शींहं जो जिगर खणी वटांसि उथंदो हो। नामियारो लेखक ऐं सहाफ़ी सुहेल सांगी लिखे थो, कामरेड सोभे 21 सालनि जी उमिरि में कम्युनिस्ट पार्टी में शमूलियत इख़्तियार कई ऐं उन फ़िक्र ऐं नज़रिए सां मरण घड़ी ताईं वागियल रहियो। संदसि कम्युनिस्ट तहरीक में रोल एतिरो हो जो मथसि नालो कामरेड पइजी वियो। वॾी ॻाल्हि त हुन उन लफ़्ज़ जो आख़िरी दम ताईं भरम रखियो। हुन उमिरि जे आख़िरी हिसे में बि न उमेद परस्ती छॾी ऐं नई हिमत हारी। सोवियत यूनियन जे टुटण बाद बि खेसि पुख़्तो वेसाहो त इनक़लाब ज़रूरु ईंदो, छाकाणि जो सरमाएदार वटि इंसान ज़ात खे ॾियण या अछण लाइ का घणी शइ न आहे ऐं वटसि ॿी का वाट बि नाहे। विरहाङे महल केतिरनि ई हमराहनि खे सलाह ॾिनी त हू लॾे भारत हलियो वञे, पर हुन इनकार कयो, चयो त हू हिन धरती जो पुटु आहे। संदसि माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल हुन सां ई ॻंढियल आहे। लॾे वञण बाबति सोचण ई एतिरो अज़ाब ॾींदड़ आहे जो हू सोचे बि नथो सघे। कामरेड खां जॾहिं ॿारनि सां सिहत जो राज़ पुछो त हुन ॿुधायो त हुन न कॾहिं शराब पीतो, न कूड़ ॻाल्हायो ऐं न वरी औरत खे बुरी नज़र सां ॾिठो। जंहिं ॻाल्हि खे सही सम्झसि उन ते बीही रहियसि ऐं क़ाइमु रहियसि। पंजी ख़ूबी जेका कामरेड बयानु कई सा हुई पंहिंजे फ़िक्र नज़रिए सां कमिटमेंट। एतिरे क़दुरु जो हुन जेके लिखियो, जेके ॻाल्हायो ऐं जेके अमल कयो सो सभु नज़रिए सां मुताबिक़त रखंदड़ हो। कॾहिं बि को थेड़ या तज़ाद न हो।
विरहाङो मज़हबी बुनियादनि ते थियो। मथां वरी 50 वारे ॾहाके में कम्युनिस्टनि ख़िलाफ़ कात कुहाड़ा खयां विया। कामरेड संघ जी सलाह सां पार्टी जी क़यादत में न अचणु पर पार्टी में कमु जारी रखण जो फ़ैसिलो कयो। 60 वारे ॾहाके में जॾहिं कम्युनिस्ट अॻवान हसन नासिर खे गिरफ़्तार करे पोइ शहीद कयो वियो, तॾहिं गिरफ़्तार थियलनि में कामरेड सोभो बि शामिल हो, जंहिंखे बदनाम ज़माना अज़ियतगाह शाही किले नियो वियो। भुटो दौर में वरी संस गिरफ़्तारी जा वारंट कढिया विया। मीर ग़ौज़बश बज़िंजो तॾहिं बलूचिस्तान जो गवर्नर हो, त भुटे खे ॻाल्हि मञाई त सोभे खे गिरफ़्तार न कयो वञे। कामरेड सोभे जा सिंध ऐं सिंधियुनि लाइ सनीहा जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग कामरेड सोभे ज्ञानचंदाणी जा कोल तरतीब ॾेई मोकिलिया। अचो त ॿधी करियूं, अचो त ॿधी करियूं ऐं सिर्फ़ु ॿधी सां ई असां सिंध जा सभई मसइला हल करे सघूं था। असां सभु पंहिंजे क़ौम जी थींदड़ तबाही ऐं ईंदड़ ख़ौफ़नाक क़ज़िये खां बेपरवाह हिकु तमाशे जा किरदार आहियूं, जेके पंहिंजो वक़्त ऐं महिनत मुख़ालिफ़ क़ुवतनि सां मुक़ाबले बजाए पंहिंजे ख़िलाफ़ सरफ़ करे रहिया आहियूं। ॿधी में क़ुवत आहे ऐं सवाइ ॿधी जे सिंध सिंधियुनि ऐं सिंधी खे बचाइण जी ॿी का वाह कान आहे। असांजा बचाईंदड़ असां पाण आहियूं। ॿाहिरां का पहर न ईंदी, का वाहिर न थींदी। अॻे ई घणी अवेर थी वई आहे। वधीक देरि करणु पंहिंजे पाण सां गद्दारी आहे। जेकॾहिं असां जूं सियासी जमायतूं हिक ॿिए ख़िलाफ़ विढ़ण बदिरां पाण में ॿधी ठाह ऐं सहप ज़रिए जदोजहद कनि त घणो इम्कान आहे त नेठि अवाम जी सोभ थींदी। उहो इनकलाब इख़लाक़ आहे त मरंदा मरी वञूं, पर पंहिंजनि हमदर्दनि ऐं साथियुनि जी खोल नाहे करणी। नामियारे शाइर इमदाद हुसैनी मोहन जे दड़े जे माण्हू अज़ीम ॾाहे सोभे ज्ञानचंदाणी बाबति लिखियो हो। सोभे हज़ार तकलीफ़ुनि बावजूदि सिंध खे न छॾियो। हज़ार तकलीफ़ुनि बावजूदि आख़िरी पसाह ताईं पंहिंजे तरक़ी पसंदि नज़रिए ते क़ाइमु रहियो। उहा ई संदसि किरदार जी अज़मत आहे। नामियारे लेखक आगा सलीम लिखियो हो, सोभो ज्ञानचंदाणी सिंध जो वॾो ॾाहो हो, हू हमेशह यादि रहंदो। नामियारे लेखक महताब अकबर राशिदीअ लिखियो, कामरेड सोभो ज्ञानचंदाणी जे लाॾाणी सां तारीख़ जो हिकु रोशन बाब बंदि थी वियो। जिन ॾाहनि ऐं दानिश्वरनि ते सिंध फ़ख़्रु कंदी आहे, सोभो उन्हनि मां हिकु हो। नामियारे लेखक दुरमुहम्मद पठाण जो चवणु हो त कामरेड सोभे मुनी सदी ताईं नज़रियाती तौरु सिंध जी ख़िदमत कई, जंहिं करे खेसि घणो भोॻणो बि पियो। कामरेड सोभे कॾहिं बि सिंध जे मुफ़ादनि ते सौदेबाज़ी न कई, सुरख़रू थी ॿिनि लाइ मिसाल क़ाइमु करे वियो आहे। नामियारे कहाणीकार हमीद सिंधी लिखियो हो त सोभो सिंध जी सूंह हो, फ़न ऐं फ़िक्र जो माण्हू पंहिंजो ओज माणे असां खां जुदा थी वियो। खेसि सिंध जा अदीब ऐं संदसि आशिक़ यादि कंदा रहंदा। ख़ूबसूरत शाइर अशफ़ाक़ अज़हर लिखियो त सोभो हिकु सिंधी, हिकु हिंदू ऐं हिकु कम्युनिस्ट हुजण जे नाते हिन मुल्क जी साॼी धुर जे इस्टेब्लिशमेंट लाइ हिकु टेमुही तलवार हो। सोभे जहिड़ा माण्हू सदी जी तारीख़ हुजनि था ऐं अहिड़ा माण्हू सदियुनि में ई पैदा थींदा आहिनि। नामियारे अदीब ताज जोए लिखियो, सोभो ज्ञानचंदाणी रुगो सिंध न पर निंढे खंड जो तमामु वॾो सियासतदान ऐं सिंध दोस्त अॻुवाण हो। सोभो रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि अॻुवाण हो। सोभे जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं संदनि लाॾाणनि सां सदियूं वीरान थी वेंदियूं आहिनि। नौजवान लेखक मोहसिन जोए लिखियो, कामरेड सोभो तरक़ी पसंदि तहरीक जो साखी ऐं सरवाण हो। हुन जो धर्म सिंध हुई। संदसि कयल पोहरियो तारीख़ में ज़िंदा रहंदो। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।